चेयरमैन साहब इलेक्शन कमेटी साईं इलेक्शन कमेटी ऐं हुन जा ॿिया मेंबर साहिबान मैं साईं जन सभिनी क़िस्म जे उस्तादनि खे बि मां इहो ॿुधाइणु चाहियां थो त अॼु एतिरादनि पैनल ते एतिरादनि जो टाइम रखियलु हुयो 10 खां 12 ताईं असां 11 बजे हिते पहुता आहियूं त पेटे वाला ऑफिस खे तालो लॻो पियो हस बाबा जॾहिं बि इलेक्शन थींदी आहे जीअं 3 ॾींहं असां सां थियो फार्म असांखे न पिया ॾियनि अहिड़े ई नमूने सां अॼु बि उन्हनि क़ैद कया जॾहिं त उन्हनि जो फार्म पूरो अणपूरो आहे आइन मुताबिक़ हिननि जो फार्म ई रद्द थियणु खपे चेयरमैन साहब खे फार्म ई न वठणु खपे हा छो त इलेक्शन कमेटी जो वाइस चेयरमैन हुननि जो उम्मीदवार आहे ऐं जॾहिं त पेटे लब जे आइन में इहा शइ लिखियलु आहे त जेको जे सतह जो इलेक्शन कमेटी जो मेंबर हुजे कंहिं बि उन सतह जी इलेक्शन में हिसो नथो वठी सघे ज़िलनि जी इलेक्शन तव्हां यूनिटनि जी कराई ज़िलनि जी इलेक्शन कराई साईं मंजूर चांडिया साहब उन खां पोइ ख़बर न आहे ही छा ते चिड़िया पैसनि ते चिड़िया या छा ते चिड़िया साईं शफ़ी मोहम्मद सठियो साहब जिन पाण हुन ते रखियो आहे पाण हुन ते पंहिंजे वार ते रखियो आहे त मंज़ूर करप्ट आहे मंज़ूर उस्तादनि जा पैसा खणी भॼी वियो आहे ऐं हीअं थियो आहे वरी अॼु उहो हुननि जे पैनल में बीहारे पूरो न पियो थिए माण्हू सां न पिया जंहिंजे करे जेका नाइंसाफ़ी आहे मां सिंध जे उस्तादनि खे बि चवां थो नथा वठनि तव्हां महिरबानी करे हिननि खे चओ हाई कोर्ट जे हुकुम तहत हाणे कहिड़ा ॾिसो उस्ताद खे निकिरणो पवंदो ॿाहिरि हिननि जो घेरो तंग करणो पवंदो फेयर इलेक्शन कराइणी पवंदी हिननि खे ऐं हिननि जो पैनल महिरबानी करे नवीद साहब हिननि जो तव्हां ॾिसो असांजो पेटे जो आइन ॾिसो त इलेक्शन कमेटी वारो माण्हू हिननि बीहारियो आहे माना हिननि जो पैनल अणपूरो हुयो जॾहिं अणपूरो आहे त चेयरमैन साहब खे घुर्जे हा त हुननि खां काग़ज़ाती वसूल न करे उन वक़्तु ई हिननि खे चयो आहे त तव्हांजो पैनल अणपूरो आहे हीउ माण्हू बीह नथो सघे छा तव्हांखे ॿिया माण्हू कोन्हनि जॾहिं ॿिया माण्हू अथनि त उहे ॾियनि हा न हिननि सां गॾु बीहण जे लाइ को तयारु न हो हिननि जो पैनल अणपूरो आहे आइन जे आर्टिकल 6.3 तहत हिननि खे इहो मंज़ूर साहब खे न हो भेण मंज़ूर चांडे खे असांखे महिरबानी करे इहा पैनल हुननि जो रद्द कयो वञे हीअ एतिराद असांखां वसूल कया वञनि न त ॿी सूरत में असां कोर्ट जो दरवाज़ो खड़काईंदासीं असां इंडस्ट्री डिपार्टमेंट ॾे बि वेंदासीं असीं उस्तादनि ॾे बि